डेहर की वेझो ॻोठ ख़ान फार्म जे ॻोठाणनि बाअसरनि ख़िलाफ़ SP ऑफिस अॻियां एहतजाज कयो। मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद अमीन, मोहम्मद हसन, माई लधाई, माई निहालां चयो त 4 ॾींहं खां ॻोठ जे वॾेरनि गुल मोहम्मद बख़्श, अली शहज़ादो, अरबेलो, नादर धूंधो असांजी घिटी जो रस्तो बंदि करे छॾियो आहे, जेका मुश्तरका घिटी आहे ऐं उहा 3 सालनि खां गॾिजी इस्तेमालु करूं पिया। हिननि चयो त डेहरकी पुलिस ॿिए वॾेरनि सां ॿिट बणियल आहे, जेके असांजी दयाद फ़रियाद नथा ॿुधनि। बाअसरनि पारां लंघ बंदि करे असां गगरनि में क़ैदी बणिजी विया आहियूं। हुननि SP घोटकी खां मुतालबो कयो आहे त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो लंघ खुरायो वञे। मोहम्मद हसन नालो आहे। केरु थींदा पाण पवारू। छा मसलो मसलो साईं इहो जेको रस्तो बंदि कयो वेठा असां वञूं कहिड़े पासे, कोई ऑफिसर असांजो न आहे ॿुधो। असां मुल्क में आया पिया आहियूं, घरनि में तपायूं वेठा ॾींहुं राति असांखे गारियूं गंद कुहाड़ियूं चातियूं खणनि, रिवालो चातियूं खणनि, बंदूक चातियूं खणनि। असां काॾे वञूं? केरु उहे ई पवार। छा नाला आहिनि? नालो हिकु बशकली, ॿियो गुल हसन। तव्हां पुलिस ॾे विया? पुलिस में विया आहियूं, डेहरकी थाणे में विया आहियूं, हितो दरख़्वास्त कराए विया आहियूं त असांजी का दरख़्वास्त न वरितऊं। हिकिड़ो वठी आयो, उहो छुटी वियो, कोई असांजी ॿुधो न आहे। अॼु मथो मारे हेॾे उथी आया आहियूं, को मुंशी ॿुधो न सूबेदार ॿुधो न को ऑफिसर ॿुधो। असां वञूं कहिड़े पासे, काॾे वञूं? असां पोइ ख़ुदकशी करूं? रस्तो सरकारी आहे, तव्हां पंहिंजो ज़मीन आहे? असांजो पंहिंजो रस्तो आहे, खाते में मालिक ॾेई वियो आहे, मिठल पवार ॾेई वियो आहे, ख़ालिद हुसैन खाते में असांखे ॾेई वियो आहे। असां कहिड़े साइड वञूं? खातो बि असांजो पंहिंजो आहे, ज़मीन वरितलु आहे, मुल्क जी ख़रीद थियल आहे। असां कहिड़ी साइड वञूं? घटी मांजी असांजी बंदि कई आहे, असांजा 3 साल अॻु में असां वेठा आहियूं, इहे पोइ आया आहिनि बंदि। असांजो रोड हर पासे उहे वेठा। कंहिं घटी बंदि कई आहे? मां गुल हसन।